अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट शेयर कंदा हलूं पीर जो ॻोठ मां। रिपोर्टर महमूद अली मंगणे जो जी DDA जे मरकज़ी रहनुमा हुरन जे रूहानी पेशवा सबक़तुल्लाह शाह राशिदी पीर पागल जे पीर जो ॻोठ में 66वीं सालगिरह वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई ऐं संदसि डिघी जमात लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। प्रोग्राम में फ़क़ीर जान मोहम्मद मंगरियो, टोपणमल फ़क़ीर रसूल बख्श कीरियो, फ़क़ीर आज़म मंगणे जो, अब्दुल गफ़ार मेमण, नवीद हैदर चन्ना, रफ़ीक मेमण, नवीदुद्दीन खोखर, उमेद अली राजपूत, लाला मंगी, डॉक्टर यूनिस मेमण समेत शहरनि ऐं पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। पीर जो ॻोठ मां रिपोर्ट शेयर कंदा हलूं महमूद अली मंगणे जो जी। अहमदपुर में सुजाग फोरम जे सॾ ते शहर जे मसइलनि बाबति मेन चौक बस स्टैंड खां प्रेस क्लब ताईं रैली कढी सियासी समाजी तंज़ीमुनि जी अॻुवाणनि तोड़े सिविल सोसाइटीअ जे अॻुवाणनि पारां एहतिजाज कयो वियो। रैलीअ जी अॻुवाणी ज़ुबैरुद्दीन लाड़क, अब्दुल वकार लाखो, अब्दुल अहद मेमण, एडवोकेट आफ़ताब शाह, मोहम्मद रहीम मल्ला ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त 1 लख खां वधीक आबादी रखंदड़ शहर अहमदपुर बुनियादी मसइलनि जो शिकार बणियल आहे, जॾहिं त शहर जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। गटरनि ऐं नालियुनि जो पाणी रोडनि ते निकिरी अचणु रोज़ जो मामूल हुजण करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। बिजली ऐं गैस जी फ़राहमी न हुजण करे बराबरि आहिनि। कलाक बिजली ऐं गैस जी हथरादू लोड शेडिंग कई वञे थी, जॾहिं त सरकारी इस्पतालुनि में दवाउनि जी खोट आहे। शहर जे बॉइज़ तोड़े गर्ल्स स्कूलनि में टीचर्स ऐं फर्नीचर जी खोट आहे। उन मौक़े ते हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत तक जी चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त नोटिस वठी ॼाणायल सहूलियतूं ॾेई परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।